उमरकोट में ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। उमरकोट ज़िले में बिजली की लोड शेडिंग खिलाफ सूफ़ी फ़कीर शहर में शटर बंद हड़ताल करे धरणो हंयो वियो आहे। शहरियुनि पारां लोड शेडिंग खिलाफ कारोबार बंद रखी धरणो हंयो वियो, जंहिं सबबि ट्रैफिक मुअतल थी वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बिजली की लोड शेडिंग सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त बिजली की लोड शेडिंग ख़त्म करे बेचैनी ख़त्म कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार उमरकोट में शेयर कई पिया। उमरकोट ज़िले में बिजली की लोड शेडिंग खिलाफ सूफ़ी फ़कीर शहर में शटर बंद हड़ताल करे धरणो हंयो वियो आहे। शहरियुनि पारां लोड शेडिंग खिलाफ कारोबार बंद रखी धरणो हंयो वियो, जंहिं सबबि ट्रैफिक मुअतल थी वई आहे। उमरकोट में तफ़सील कंदासीं। धरती टीवी के रिपोर्टर सुहेल कुंभर का। जी सुहेल, आगाह कजो। बिजली की हथरादू लोड शेडिंग वापदा हमले या सतायल जो शहरी है वो वापदा की नाजादी खिलाफ जो रोडन से निकरी आए। अमरकोट बिजली की हलण लोड शेडिंग वाधू बिल खिलाफ जो सूफ़ी फ़कीर शहर में सूफ़ी सुलेमान की अगवानी में मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमन की अगवानी द्वारा बिजली की लोड शेडिंग वापदा की नाजादी खिलाफ एहतजाजी मुजाहरो करे धरणो हुयो। मुजाहिरीन जो अमरकोट मेन जो मीरपुर रोड वो बंद करे छो। अमरकोट मेन मीरपुर रोड बंद थियण करे बिन्हीं पासन का वडे तइदाद में ट्रैफिक बिजली 3 कलाक वो धरणो जारी रहो। मुख्तलिफ वक्तन से वो SDO पिथोरो तरफा वो वाधू बिल मोकलिया विया आहिनि। वो बिजली की 18 का 16 कलाक बाराड़ी इलाक़नि में 20 कलाक बिना इतला के बिजली बंद कई थी वञे, उनके खिलाफ वो शहरी रोडन ते निकरी आया। सूफ़ी फ़कीर शहर में मेन रोड से वो धरणो हणी रोड बंद कयो वियो। इन खां पोइ धरणो है वो 3 कलाक जारी रहो। जो मुजाहिरीन इहो चिता ॾींदो चयो त SDO पिथोरो ढोलड़ शहर वो बिना जवाब 18 का 20 कलाक बिजली बंद करे इलाके वासियों खे तंग पियो करे। वो घणनि जी तइदाद में बिजली न हुअण जी सूरत में वाधू बिल मोकिलिया पिया वञनि। हिननि इहो चेतावनी में SDO पिथोरो ढोलड़ शहर एक्शन उमरकोट ॿिया वापदा अमलदार उन्हनि खिलाफ कार्रवाई करे बिजली की लोड शेडिंग है वो गैर कानूनी फौरी तौर खत्म कई वञे ऐं वो वाधू बिल आहिनि वो वापस वरिता आहिनि। ॿिए पासे धरणे में वो वॾे तइदाद ट्रैफिक बेन सभु वो SDO वापदा ऐं एक्शन उमरकोट में पहुंची धरणे में सूफ़ी सुलेमान ऐं ॿियनि अॻवान सां ॻाल्हियूं कयूं। उन्हनि यकीन ॾियानी त जो बिजली की लोड शेडिंग है वो हाणे नायल ख़त्म कईं थी। वाधू बिल आहिनि वो वापस वरिता हूंदा। उन खां पोइ रोड खुली वियो आहे। इहो सूफ़ी सुलेमान ऐं ॿियनि सियासी समाजी तंजीमन जी अॻवान चिता ॾींदो चयो त अगरि बिजली की लोड शेडिंग घटि न थी वाधू बिल वापस न वरिता विया त ॿिए दफ़ा वरी भी वो मेन रोड ते धरणो हणी ऐं वो ट्रैफिक बंद कंदासीं जेसिताईं असांजा मुतालबा तस्लीम न कंदा, माण्हुनि सां वापदा नाजायज़ियूं ख़त्म न कंदी, ओसिताईं असां रोडन ते हूंदासीं। जी मेहरबानी सुहेल, आगाह करण जे लाइ।